रब जल जलालहू व अमन वालहू मौला। जेका भी ते सलवात पढ़ी से बीच घर में जेका न्याणियुनि पढ़ी न जुमले सॼे सलवात जो 1.5 लख दुरूद पाक जो सवाब, ज़िक्र जो सवाब, कुल शरीफ़नि जो सवाब, दुरूदो किरोड़ी, दुरूदो खिज़री, दुरूदो ताज जो सवाब, 21 जे ख़ैर जो सवाब, जुमले जो के सलवात जो सवाब, बारगाह रिसालत में ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफ़तन पेश कयो से। महबूब जे नूरी हथारों अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से। सानिए ज़हरा अम्मा सैयदा ज़ैनब सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से। ऐं महबूब जे सभिनी नूरी न्याणियुनि के पेश कयो से। ऐं महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमड़नि के पेश कयो से। महबूब जे सचन असाबन सगोरन के पेश कयो से। करबला जे 72 शहीदन के पेश कयो से। ख़ुसूसतन मोजे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के पेश कयो से। ॾाढो आदम कोठी मां महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमिनात के पेश कयो से। फ़कीर अरबाब अली साईं जा जेके भी क़रीब माइट वॾड़ा फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि खे मोजे वॾड़नि खे जेके फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से। ओ मौला ए करीम सभिनी के आका करीम जो पाड़ो नसीब फरमा। ओ मौला अॼो के सलवात जो सवाब साईं मीर मुर्तज़ा भुगटी साईं के बिन जो सवाब पेश कयो से। मौला अॼो को असांजे जमात जे निगरान अरबाब अली मेतलो जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर साईं के साईं जे पुटनि खे न्याणियुनि खे बचड़नि खे भाइरनि खे सॼे आयाल खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला हिननि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। करीम रब जेके भी फ़कीर साईं अरबाब अली साईं जे दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। अॼु जेके भी न दुआ में हथ खणी वेठा तुंहिंजी बारगाह में ओ बेपरवाह रब नबी साईं जो वास्तो थी अॼु असांजो मुंहिंजो बेड़ो तार। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। आका जी सारी उम्मत के फ़िरके वारियत खां बचा। ओ मौला अली अकबर जो वास्तो थी मूंखे किरोड़े वफ़ादार साथी ॾे जेका मुंहिंजो साथ ॾियनि दुरूद पढ़ण में सॼी दुनिया में दुरूद जा सिलसिला वधायां। इहा मुंहिंजी मदद कर दुआ क़बूल फरमा। ओ मौला ए करीम सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ क़बूल फरमा। असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान खे ऐं असांजे मुल्क जी पाक फ़ौज आर्मी खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।
जहांगीर सिंह